नाज़रीन, अहम ख़बर आहे। सिंध काबीना सूबे जे कंज्यूमर कोर्टुनि खे ट्रैफ़िक कोर्ट करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। अहम ख़बर आहे, ई चालान जी फ़ौरी फ़ैसिले लाइ कंज्यूमर कोर्ट्स खे ट्रैफ़िक कोर्ट जा इख्तियार मिलंदा। सूबाई मोटर व्हीकल तरमीमी एक्ट 2025 में नई तरमीम E-121 तहत फ़ैसिलो कयो वियो आहे। हाई कोर्ट सां मुशावरत बाद हर ज़िले जी कंज्यूमर कोर्ट खे ट्रैफ़िक कोर्ट जा इख्तियार ॾिना वेंदा। वॾे वज़ीर जी इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, सिंध काबीना सूबे जी कंज्यूमर कोर्टुनि खे ट्रैफ़िक कोर्ट करार ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जॾहिं त ई चालान जी फ़ौरी फ़ैसिले लाइ कंज्यूमर कोर्ट्स खे ट्रैफ़िक कोर्ट जा इख्तियार मिलंदा। सूबाई मोटर व्हीकल तरमीमी एक्ट 2025 में नई तरमीम E-121 तहत फ़ैसिलो कयो वियो आहे। हाई कोर्ट सां मुशावरत बाद हर ज़िले जी कंज्यूमर कोर्ट खे ट्रैफ़िक कोर्ट जा इख्तियार ॾिना वेंदा।